जी नाज़रीन, मुग़वी अब्दुर्रहमान जाफ़री जे वारसन पारां संदसि बाज़ियाबी लाइ लॻायल एहतिजाजी कैंप में हिन वक़्तु असां सां शरीक गुफ़्तगू आहिनि जमात इस्लामी जा सूबाई अॻवान मौलाना अब्दुल हफ़ीज़ बिजरानी। अचो त मुग़वी जे हवाले सां मौलाना साहब सां ॻाल्हि ॿोल कयूं। मुग़वी अब्दुर्रहमान जाफ़री खे अगवा थिए कोई 1.5 महीनो थी चुको आहे। मुग़वी जे वारसनि केतिरा भेरा धरना हया आहिनि ऐं आला ऑफिसर उन्हनि खे दिलासा ॾिना आहिनि त असां 10 ॾींहंनि में 5 ॾींहंनि में 8 ॾींहंनि में बाज़ियाब करायूं था। ऐं हिननि पाण वॾी हिम्मत ऐं मुड़सी जो मुज़ाहिरो करे जन माण्हुनि ते हिन जो यकीन हुयो त इहे ई माण्हू हुन अगवा में मुलविस आहिनि, उहे गिरफ़्तार कराया। उन जे बावजूद बि अॼु 1.5 महीनो थी चुको आहे, अब्दुर्रहमान बाज़ियाब न थी सघियो आहे। इन जी माना इहा आहे त पुलिस ऐं धाड़ेलनि जो पाण में गठजोड़ आहे ऐं उहे नथा चाहिनि हिते अमन थिए, सुकून थिए ऐं माण्हू सुकून जी निंड कनि। हूअं बि असांजे ख़ासि तरह हिन अपर सिंध में केतिरे अरसे खां वठी करे बदअमनी जी बाहि ॿरियल आहे। कश्मीर ज़िले मां 30-40 माण्हू अगवा थी चुका आहिनि, मासूम ॿारड़ा अगवा थी चुका आहिनि ऐं SSP साहब रोज़ानो नवां ऐलान करे थो पर अमलन उनजो कोई रिज़ल्ट न आहे। IG साहब बार बार हिते आयो आहे, दौरा कया आहिनि ऐं उनजे दौरनि जो रिज़ल्ट सिर्फ़ु फ़ारसी जो उन शेर वांगुरु नशिस्तंद खुरदंद बर्खास्तंद थियो आहे, खाधो पीतो हलिया विया। अमलनि के बि इफर्ट्स न आहिनि। ॾिसो, जॾहिं बदअमनी चोट चढ़ी वञे ऐं हर माण्हू, हर ॻोठ जो माण्हू डाकू ऐं धाड़ेल बणिजी वञे त इन माहौल में ही पुलिस जे वस जी ॻाल्हि ई न आहे त धाड़ेलनि खे कंट्रोल कनि। इन करे जमात इस्लामी हमेशह इहो मुतालबो कंदी रही आहे त फौरी तौर ते कचे ऐं पके जे धाड़ेलनि जे ख़िलाफ़ु फ़ौजी ऑपरेशन थियणु खपे। ऐं मां सम्झां थो त इहो मुतालबो अवाम जो मुतालबो बि आहे। जेसि ताईं फ़ौजी बेरहम ऑपरेशन न थींदो ऐं ॾोहारी जेको आहे उनखे सज़ा न मिलंदी तेसि ताईं कॾहिं बि असां निंड न करे सघंदासूं। हाणे हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त हिकिड़ो जेकॾहिं माण्हू बाज़ियाब कराइनि था, 10 माण्हू अगवा थियनि था। हीअ सूरत हाल छा आहे? इन करे आख़िर केसि ताईं तव्हां माण्हुनि खे बदअमनी जी बाहि में साड़ींदा रहंदव? आख़िर फ़ौज खां तव्हांखे ख़ौफ़ कहिड़ो आहे? जॾहिं पंजाब में अहिड़ो मसइलो थिए थो त उते फ़ौरन फ़ौज अचे थी। जॾहिं KPK सरहद में इहो मसइलो थिए थो फ़ौरन फ़ौज अचे थी। ऐं जॾहिं तव्हांजो पंहिंजो ज़ाती मसइलो थिए थो, उस्तादनि एहतिजाज कयो, कराची में तव्हां फ़ौज घुरायो, उन ते मथां डंडा वसाया। आख़िर हिते अपर सिंध में बदअमनी जे ख़ात्मे में फ़ौज छो नथी अचे? असां सम्झूं था फ़ौज इन करे नथी अचे जो पीपुल्स पार्टी जा भोतार उन जी ज़द में ईंदा, उनजा कमदार उन जी ज़द में ईंदा। ऐं ज़ाहिर आहे हीअ जेके अगवा इंडस्ट्री आहे इन में सिर्फ़ु कचे जा ॾोहारी त मुलविस न आहिनि, इन में पके जा माण्हू बि मुलविस आहिनि। इन करे असां हिकु भेरो वरी मुतालबो था कयूं त फौरी तौर ते बेरहम फ़ौजी ऑपरेशन थियणु खपे ऐं कचे ऐं पके में जेके बि ॾोहनि में इन्वॉल्व ऐं मुलविस आहिनि उनजे ख़िलाफ़ु ऑपरेशन थियणु खपे। ऐं ख़ासि तरह अॼु हीउ जेको धरणो आहे अब्दुर्रहमान जाफ़री जे हवाले सां, मां जस ॾियां थो जाफ़री नौजवाननि खे ऐं जाफ़री बिरादरी खे जन मुसलसल स्ट्रगल कई आहे, मुसलसल महिनत कई आहे, धरणा लॻाया आहिनि ऐं एहतिजाज कयो आहे, पंहिंजी बिरादरी खे मुनज़म कयो आहे। पर उन जे बावजूद बि तव्हां ॾिसो त हिते कॾहिं हिन वटि को MLA न आयो आहे, न को MPA साहबु आयो आहे, न को नाज़िम साहबु आयो आहे, न कोई चेयरमैन साहबु आयो आहे। हमेशह हिते जमात इस्लामी उन माण्हुनि जी सपोर्ट कई आहे। इन करे असां जा हीअ एहतिजाज जारी रहंदा जेसि ताईं हिकिड़ो बि मुग़वी वापसि। इहो आहे जमात इस्लामी जा सूबाई अॻवान मौलाना अब्दुल हफ़ीज़ बिजरानी जेके साईं जन हिन वक़्तु मुग़वी अब्दुर्रहमान जाफ़री जी बाज़ियाबी लाइ जेकी वारसनि पारां एहतिजाजी कैंप लॻाई वई आहे उन में मौजूदु आहिनि। उन्हनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। उन चयो त ज़िले कश्मीर कंदाकोट में बदअमनी काफ़ी हद ताईं वधी चुकी आहे ऐं अमन अमान कराइणु पुलिस जी वस जी ॻाल्हि न आहे। उन मुतालबो कयो त ज़िले कश्मीर में ॾोहारनि ख़िलाफ़ु या अमन बहाल करण लाइ जेको आहे त फ़ौजी ऑपरेशन कराई वञे। ऐं उन्हनि आख़िर में इहो पुरज़ोर मुतालबो कयो त मुग़वी अब्दुर्रहमान जाफ़री खे फौरी बाज़ियाब कराए वारसनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजाणी, JDN वेब न्यूज़।